मुसलमानो सकरण जी पसगिरदाई जा मुसलमानो पाक नबी जा दीवानो कायनात न हुई तो मिठो मोहम्मद होयो असा मदीने वारे साईं जा नौकर हो चओ न सुभान अल्लाह जंहिंजी मिठड़ी अमड़ आमना थी चवे जॾहिं मुंहिंजो सहणो हबीब मुझो दिलबर नबी मुझो पाक मोहम्मद करीम मुझे बतन में ना आयो हो तो मक्के में कहत मक्के में डुकर मक्के जा वण पहाड़ जबल भी सुकी विया अमड़ आमना थी फरमाए जोड़ी रात मुझो दिलबर मोहम्मद अरबी नबी जो नबी सोहणन जो सरदार नबी मुझे शिकम मुबारक में आयो जी जल फरमाए थी सुबह जे टाइम ते मक्के जे पहाड़न दे तकम त पहाड़ मुके झुकी सलाम पिया करन वण झुकी सलाम पिया करन ही आवाज पे मुझे कनन में ते बुशरा लकिया आमिना सुभान अल्लाह जो आवाज सकरण पे भली न पहुंचे पर मोरी ते पहुंचे पाक नबी जा आशिक ॻाल्हाइनि भाग्यन ते मयार काने मिठे मोहम्मद के दीवानन जा चप चुरंदा रहनि तो त महबूब जी तारीफ़ ॿुधण सां जो असांजी रग रग ठरी पवंदी आ पाक नबी जी अम्मा जी फरमान वणन दे जबरन दे तके पुछां थी शादियों मुबारक ऐलान थो थे सच्ची मुझे बतन में आयो न अमड़ा आमना फरमाए थी पत्थरन ते पैर पे रखा पत्थर मोम खां वधीक नरम पिया थी वञनि गुलाब जे गुलन खां वधीक नरम बिजल फरमाए थी अगे बकरन के चारण वींदियम का बकरी काडे भजी वने का काडे भजी वने मां बराए बराए थकी पौंदी हम मोके लिंगन में सूर पइजी विंदो हो शाम जे टाइम ते लिंग चिचलाईंदा सुबह जे टाइम ते बकरन ते लठ खणी कुटण शुरू किया पर बकरियूं हलनी मुझे जो ने हेठ पे वेही रहन अम्मा फरमाए थी मां परेशान थी वने बकरन के साथी यो ऐलान थियो सय्यदुल अव्वलीन वल आखिरीन आमना बकरियूं बीमार न थियूं थकजी न पियूं आहिनि हाणे मामूल तब्दील थी चुको आहे छो त ॿिन्ही जहान जो सरदार तुंहिंजे बतन में हुजे अॻियों बकरियूं तुंहिंजे कीअं हलनि मां बकरनि खे बि हया ॾेई छॾियो आहे तंहिंखां पोइ बकरियूं तुंहिंजे पुठियों हलंदियूं अॻियों तूं हल थल तुंहिंजे पोयों हलंदो हे पाक नबी जी अम्मा हे चओ न सुभान अल्लाह हे मदीने जे मीर जी अमड़ चओ न सुभान अल्लाह पाक नबी जा दीवानो हुजूर जी मिठड़ी अम्मा आमना थी फरमायो न सखी मोहम्मद जी तारीफ तो कया जो सखियन जो भी सरदार जे पाक मोहम्मद अरबी जी शावा खान कया खुदा जो जमाली बिरादरी जा मुसलमानो गोठ जो नालो भी डाढो भलो गोठ जो नालो भी डाढो मिठो छो त नालो ही भलो चओ न सुभान अल्लाह ओ भलो खान पान भी आहे या हले भी आहे भी रहमत थस पर जे वयो भी रहमत थस चओ इंशाअल्लाह राखिया मां उन जी ज़ियारत तक किन जलसे में ना आयो गोठ जो नाले वारो जलसे ते ना आयो अल्लाह कंदो अची विंदो तवज्जो मदीने जे मीर जी मिठड़ी अमड़ आमना थी फरमाए मुझे सोने हबीब जी अम्मा थी फरमाए हबीबे किबरिया जी अम्मा आमना थी फरमाए कुर्बान वञा जाडे वञा त धण पुठियों हले अम्मा आमना थी फरमाए कुर्बान वञा जॾहिं मुझो सोनो हबीब मुझो दिलबर नबी मुझो पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे शिकम मुबारक में आयो अम्मा आमना थी फरमाए कुर्बान वञा जी जल फरमाए थी मां जॾहिं पाक मोहम्मद अरबी जी बरकत मुझे बतन में जो आई अल्लाह जी एडी त रहमत वसी पे जो ककर भी मुझे मथो छांव करे घुमंदो हो थजड़ी हवा लगंदी ही अगे खूह ते वनी पानी भरींदी हम रसो डोल में बदी करी वरी तकलीफन सा छिके बकरन के पानी पियारींदी हम पर जने सहरो नबी दिलबर नबी पाक मोहम्मद करीम मुझे बतन में आयो मां आमना थी फरमाए खूह ते पहुंची रसो डोल में वनी पानी कढण जो इरादो कयम ऐलान थियो सय्यदुल अव्वलीन वल आखिरीन आमिना अगन पण जो सरदार बिठो मोहम्मद तुझे बतन में हुजे हेठ कीअं तोखे नेवाया हेठ कीअं तोखे झुकाया हाणे खूह ते भी पानी के इशारो करण तुंहिंजो कम तुंहिंजे कदमन में पानी पुॼाइण मां रब्बे ज़ुल जलाल जो कम आहे हे सोनो मोहम्मद करीम चओ न सुभान अल्लाह मां दुआ करण आयो हां त अल्लाह मदीने जे मीर सां सच्ची मोहब्बत नसीब करे आमीन तो चओ न जिस दिल में मोहम्मद की उल्फत नहीं है समझ लो कि किस्मत में जन्नत नहीं है
ए नबी जा दीवाना वेठा हिन, ए पाक मोहम्मद अरबी जा आशिक वेठा हिन, ए सोहे नबी सा मोहब्बत करण वारा वेठा हिन। वो हुजूर जी मिठी अम्मा आमना थी फरमाए जने का वठी मुजो महबूब मुझे बतन में आयो हुआ त औरतुन के हमल थींदो मानी न वणंदी आ, ओ ढेड़ थी पवंदा हिन, उल्टियूं थी वेंदियूं न, खटन किस्मन जो ओगरायूं अचन। अम्मा आमना थी फरमाए जने मुजो सोनो हबीब मुजो दिलबर नबी मुजो पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे शिकम मुबारक में आयो, ओगराई वठा त कमरो सजो खुशबू में भरजी वने, खुशबू खुशबू घर में थी वने। एकड़े डी ॾाढो अब्दुल मुतलब साईं मुखे कावड़ में ची चवण लगो आमिना, मां चमस जी ॾाढा के तू त मुखे माण्हू जो साम्हूं कंध खण जहिड़ो छॾियो न आहे। मां चमस ॾाढा छा ॻाल्हि आहे, चई छा वरी अञा पुछे थी पई, जॾहिं मुंहिंजो पुटु अब्दुल्ला फोत थी वियो आहे उन जो तोखे ज़रे जो दुख कोन्हे को, ज़रे जो तोखे सदमो कोन्हे को। माण्हू अलाए साम्हूं छा था चवनि, तूं अतर हणी खुशबू हणी करे गीतनि में अचे थी पई, माण्हू जा दिमाग़ मुअतर था थी वञनि जो ज़िंदगी में अहिड़ी खुशबू असां ई ॾिठी न आहे। अमड़ आमना हया वारी ही, शर्म वारी अम्मा, लज वारी अम्मा हेठि मुंहुं करे रोए पई। ख्वाजा अब्दुल मुतलब जो आमिना रोवण सां मसलो हल न थींदो, कंध मथे करे ॿुधाए त हक़ीक़त छा आहे। आम मुआशरे में जेकॾहिं मुड़ुस जंहिं औरत जो फौत थियल हुजे, अतुर हणे या नवा कपड़ा पाए त माण्हू अलाए साम्हूं छा चवंदा, हवा ईअं आहे हेॾे मां ग़लति थो ॻाल्हायां। अम्मा आमना चवेसि थी ॾाढा हक़ीक़त छा ॿुधाईं, जी हक़ीक़त ॿुधाईंदी माई तूं मूंखे चरियो सम्झंदे, मजनू सम्झंदे, दीवानो सम्झंदे, जन ॿुधा। अमड़ आमना चवे थी ॾाढा जॾहिं खां वठी हे बचड़ो मुंहिंजे पेट में आयो आहे, माही वणंदे तकिया थी वण झुकी सलाम था करन, पेरन में किरी था पवन, जबल हेठ झुकी था अचन, आसमान वारे चंड में तकिया थी चंड भी झुकी मुखे सलाम तो करे, सितारा भी टुटी मुखे सलाम था करन। ये आवाज तो मुझे कनन में गूंजे, बुशरा लकिया आमिना, बुशरा लकिया आमिना, आमिना तोखे मुबारक होजे, तोखे खुशखबरी होजे। ये सोहणन जो सरदार मिठो मोहम्मद अरबी थी चवन सुभान अल्लाह। ये मदीने जो मीर जंहिंजे सदके रब कायनात पैदा कई आहे, उन मदीने जे मीर सां मुहब्बत करण वारो उन सोने जा सही आशिक बणिजो, ज़ुबानी दीवाना न थियो, दिली परवाना थियो। पाक नबी जी अम्मा थी फरमाए, पाक नबी जी मिठी अम्मा आमना थी फरमाए, अल्लाह अकबर जॾहिं सूरन जी रात आई, दुखड़न जी रात आई, नाफरमान औलाद पे अम्मा जी इज्जत कंदो कर, एहतराम कंदो कर, खिदमत कंदो कर। उहा रात दुखड़न वारी, सूरन वारी अमड़न खां पुछा कर, खुदा जो कसम जेका सूरन जी रात वीचारी काटे करे तोखे जमाईं, तकलीफ़ूं काटे, मौत हयाती जो जहिड़ो हूंदो आहे। अॼु अबो थो सॼे अबे जे चवण ते नथो हले, जे अबे जी निंड फिटी वई, अम्मा जी निंड फिटी वई, तकलीफ़न में रात गुज़ारी, पर अबो भी वेठो ॿाहिरि दुआऊं पियो घुरे, मौला ख़ैर सां मुंहिंजो बच्चो अचे। केॾी उन रब जी महिरबानी आहे जो अल्लाह से असांखे महिरबान रब आसानी सां ॿाहिरि आंदो। तव्हां ॿुधो हूंदो त फिलाणे हमरा जी घरवारी वीचारी खे अस्पताल खणी विया, डॉक्टर चयो त बाबा ऑपरेशन थींदी, ॿार ईअं रस्ते सां न ईंदो, ऑपरेशन थींदी। छा न मां जी दिलि में गुज़रंदी हूंदी त मुंहिंजो पेट चीरो वेंदो, बेहोश करे अंदर अस्पताल में अम्मा वीचारी खे खणी विया, पर पोइ बि पारत ॾींदी वई त मुंहिंजे बचड़े जी पारत। हाणे ॿारड़े खे मां त हिकिड़ी जॻह ते रुम, दोस्तनि मूंखे ॿुधायो त डॉक्टर चयो त बाबा ॿार आंड्रनि में वकोड़जी वियो आहे, हाणे रस्ते सां त अचण परे पर आंड्रनि में वकोड़जी वियो आहे। हाणे तव्हांजी मर्ज़ी, ॿार बचायो या अमड़ बचायो। ॿार बचाईंदो त अमड़ जा आंड्रा टुकड़ा पवंदा, जे माउ बचाईंदो त ॿार खे टुकर टुकर करे ॿाहिरि कढबो। हौ करीम रब तुंहिंजा वॾा एहसान जो अबो भी बचाई, अम्मा भी बचाई, जो असांखे भी पंहिंजी महिरबानी सां ॿाहिरि आंदो। उन करीम रब जा वॾा थोड़ा थी लाहे नथो सघे, तॾहिं फरमायो अल्लाह तो फरमाए बाना कड़न कड़न मुंहिंजनि नेमतुनि जो शुक्र अदा कंदे, सभु महिरबानियूं सभु थोड़ा मां अल्लाह जा।
असां जाया से डॉक्टर होया डॉक्टरानी हुई वडा इंतजाम बल्ब राडू जनरेटर पर सोहणो नबी जमे तो मुझे हुजूर जी अम्मा आमना की फरमाए दाई भी गरीब घराने जी हुयम मिस्कीन घराने जी हम पुत्र कुर्बान वना ख्वाजा अब्दुल मुत्तलब जो पुत्र भी फौत थियल हो और बेवा औरत हुयम अम्मा फरमाई थी जे कमरे में बैठी हम तो बत्ती भी न हुई दियो भी न हो दिए वठण जी भी ताकत न हुई कमरे में बैठी रब के बादाया थी अर्श वारा अल्लाह ओ मुझा मिठा रब मेहरबानी कजाई करम नवाजी कजाई मुझे मथो बाझ जी नजर कजाई बधो भलो खान जमाली जे गोठ जा मुसलमानो भले खान जी ज़ियारत करण चाहे तो अचे जेडे मारे स्टेट ते घुरायो नालो डाडो मिठो तो पर जलसे में नजर नथो अचे या तो वरी नालो अज मटाइणो पवंदो जे ना आयो स्टेट के अचे मां ॾिसां त वाकई केड़ो मोर माण्हू आ मां दुआ करण आयो हां अल्लाह सभिनी मुसलमानन के मदीने के मीर जो दीवानो करे आमीन तो चओ ना पाक नबी जी अम्मा थी फरमाए वेठियां खबर तरी पे रात जे खत्म थियण जे टाइम ते सुबह जे बाग फुटी जे टाइम ते मुझो सोहणो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मा आमना थी फरमाए मुझे बतन मुबारक बाहर जमीन जे तख्ते ते जलवे फरोज थियो त अंधारी कमरो इए रोशन थियो मां इए पे समझा जो चोरिया जो चंद्र मुझे घर में लही आयो नारे तकबीर शाने मुस्तफा अजमते मुस्तफा बलादते मुस्तफा आमना फरमाती मां सोचम के पाड़े वारे के रहमायो आ को बत्ती को दियो को बानु शुबारियो आ हिए जो तकिया तो बत्ती ना है दियो ना है सोहणे नबी जे चेहरे अनवर मो नूर जो लाडू भी निकरन मा शाम जो माड़ियो अखन सा पई दिसा शाम जो माड़ियो अखन सा पई दिसा जिजल आमना फरमाए थी पाक नबी इमामुल अंबिया सोहन जा सरदार नबी जी जो जाया मां गणतिन में पइजी हम मां चम दाई कोने नाड़ो तक कपिया हिए जो अचा दिसा त साईं जो नाड़ो भी कटियल अम्मा आमना फरमाए थी दिल मुतमइन थी मां चम भला पंजे प्यारे बच्चे के पंजे हथन सा तड़ कराया फरमाए तड़ लाए सबरी आयम पानी खणी आयम दिसा त साईं के तड़ भी नो पियो अम्मा आमना थी फरमा दिल न ठरी केम त पंहिंजे बच्चे के पंजन हथन सां सुरमो त पाराया फरमाए सुरमो खणी वेझो आयम ॾिसां त साईं खे सुरमो भी पातो पियो हो अम्मा आमना फरमाए थी अञा भी मुंहिंजी दिल न ठरी मां चयो भला पंहिंजे प्यारे बच्चे के पंजन हथन सां फणी त ॾियां हीअं फणी खणी करे वेझो आयम ॾिसां त साईं खे विच में फणी भी ॾिनी पई आहे इशारो थी वियो आमिना जॾहिं नबी पहुचो आहे त सिंगारे करे पोइ तुंहिंजे बतन खां ॿाहिरि आंदो त मां गणती छाजी थी करे अम्मा आमना फरमाती पाक नबी इमामुल अंबिया जी जो जाया सिर सज्जे में रखी बैतुल्लाह दे मुंह पर बैतुल्लाह में 360 बुत रखियल होया घणा 360 बुत काफर उन जी पूजाऊं कंदा हा अम्मा आमना मुंड खां वठी मुवहिद घराणे जी ही तौहीद परस्त हुई अवा मुवहिद हुई तॾहिं त गणती पइजी वियसि अलाए कहिड़े बुत जॻियो झुकियो आहे अलाए लाज जॻियो झुकियो अलाए मनाज जॻियो झुकियो अलाए उज़ा जॻियो झुकियो हीअं जो तकिया साईं जा प्यारा चप मुबारक जिजल फरमाए थी मां चवां त कन ॾेई ॿुधां त छा था पढ़नि पिया अशहदु अल्लाह इलाहा सुभान अल्लाह ढरी थी वई अशद आंगुर भी मथे लॻी पई आहे सोनो साईं इए पे जणो चवे ओ दुनिया वारो अज मां पूरी दुनिया को तवा जो राब्तो कटरा एक रब सा तवा जो नातो ते न एक रब जे दर ते नंढपण में मां मोहम्मद झुकियो पियो आहे तवा के भी एक साईं जॻियो झुकाई एक रब जे दर ते तव्हां खे सजदो करणो आहे गैर जो न जमंदे चो हुजूर जाम हा चओ न सुभान अल्लाह हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मिठड़ी अम्मा आमना थी फरमाए मुंहिंजा लिंग लिंग ठरी पिया सुकून चैन मिली वियो हेड़ो लाल हेड़ो सोहणो अचे तो पूरी दुनिया के अंदर जिते जिते भी बुत रखियल हा
सब बुत जी हुजूर जाया जमण सा पूरी दुनिया के बुतन के रब ऊंधो करे छड़ियो बुतन में भाज उठा पजी वई कड़काट पजी या मानू पंजन पोपन पादरन ने भगात सैया सा जे माबूदन जो ही असर छो थियो आहे उन जल्दी जल्दी पंजन किताबन के खोलियो हिय जो दिसन त दिसी करे चवन त असा जे किताबन में लिखियो पियो आहे अरे आखिरी नबी मुहम्मद पैदा थींदो मक्के मां पैदा थींदो जॾहिं पैदा थींदो अल्लाह पूरे दुनिया जे बुतन खे ऊंधो करे छॾींदो असां वटि लिखियो पियो आहे अॼु लॻे थो उन हस्तीअ जी आमद थी वई असांजो नबी बुत ठाहिण आयो हो ठाहिण न आयो हो वे वरी हथ सां काठियूं बाठियूं पूरे साईं गाज़ी अब्बास असांजी अकड़ जी पाण छो पंहिंजो कबाड़ो था खालिक उहो आहे जेको पूरी दुनिया जो दाता है मुश्किल कुशा है सोहणे अलीअ जो मुश्किल कुशा भी अल्लाह आहे तहां असांजो मुश्किल कुशा केरा असां सभु चो हिकु रब जे दर ते झुकण वारा हूं कंहिंजे दर ते झुकबो जंहिंजो खाइबो जंहिंजो पीबो जो ॻाइबो रब जो भलो खान जमाली जे गोठ जा मुसलमानो पाक नबी जा दीवानो तो मां छो न चवां अॼु गोठ भलो खान जमालीअ में थियो क़ुरान जो जलसो आ नारे तकबीर शाने मुस्तफा शाने कुरान अॼु गोठ भलो खान जमालीअ में थियो क़ुरान जो जलसो आ आया आशिक अरबी मोहम्मद जा जिनजी दीन ल दिलड़ी दीवानिया चथो ही महफिल आहे ॾाढी भली ही महफिल आहे ॾाढी भली जंहिंमें मलिक मोमिन आया हली रब फैज़ जी खोली यार गली रब फैज़ जी खोली यार गली जैसा उनस रखण इंसानिया हिन रात भलारी जेत अंदर अॼु क़ुरान जो जलसो आ चेतो अॼु अर्श खां आया मलिक लही जिते क़ुरान पढ़बो आहे मलाइक भी लही ईंदा आहिनि मुंहिंजे नबी जो फरमान आहे चओ न सुभान अल्लाह लखनि में गॾु थींदा आहिनि चेतो अॼु अर्श खां आया मलिक लही इहा ॻाल्हि अदा बिल्कुलु सही जेका पाण मोहम्मद आहे चई जेका पाण मोहम्मद आहे चई इहा साफ़ सची त बयानी आहे अॼु राति ॻोठ भलो खान जे अंदरि थियो क़ुरान जो जलसो आहे आया आशिक अरबी मोहम्मद जा जिनजी दीन ल दिलड़ी दीवानी आहे चेतो जिन कदम भरे क़ुरान ॿुधो जिन कदम भरे क़ुरान ॿुधो क़ुरान जो शान बयान ॿुधो जिन पंध करे जिन निंड फिटाए क़ुरान ॿुधो क़ुरान जो शान बयान ॿुधो रब जी रहमत वारो ऐलान ॿुधो जिनखे जन्नत जी मेहमानी आ अॼु ॻोठ भलो खान जमालीअ में थियो क़ुरान जो जलसो आ आया आशिक अरबी मोहम्मद जा जिनजी दीन ल दिलड़ी दीवानी आ तकबीर शाने मुस्तफा जिक्रे मुस्तफा वलादते मुस्तफा शाने कुरान हुजूर साईं जाया सूमर जो दिहाड़ो हो चओ न सुभान अल्लाह ऐं रात जे ख़त्म थियण जे टाइम ते सुबुह जे बाग फुटी जे टाइम ते आलमन लिखियो आहे 4:20 मिंटनि जो टाइम सुभान अल्लाह डरी आहे न साईं जन जाया ते हेॾो राति ख़त्म थी आंधड़ी ख़त्म थी सुबुह जी बाग फुटी शुरू थी वई चओ न सुभान इते सवाल तो पैदा थे अल्लाह से रात जो पैदा न क्यों ॾींहं जो छो न पैदा कयोसि इन ॿिनि हिस्सनि में छो अल्लाह तो फरमाए जे मां पंहिंजे महबूब नबी खे आलम लिखियो आहे जे रात जो पैदा कयां त ॾींहं ॾुख करे न मूंखे छो घटाई मौलाना मोहम्मद जुमन ईअं हुयो या न
अल्लाह अकबर ये रात जो पैदा के हां दीन दुख करे हा ये दीन पे पैदा के हां तो रात दुख करे हा रब तो फरमाए इनी जे करे रात जे खत्म थियण जे टाइम ते सुबह जे बाग फुटी जे टाइम ते मां पंहिंजे महबूब खे अम्मा जे पेट खां ॿाहिरि आंदुमि जीअं रात भी इज्जत वारी बणिजे त ॾींहुं भी शान वारो ए मदीने जो मीर थई सोहणन जो सरदार थई आमिना जो लाल थई यतीमन जो गमख्वार थई मिठो मोहम्मद मीर थई ए सोहणे हुसैन जो नानो थई सोहणे अली जो सहरो थई अम्मा फातिमा ज़हरा जो बाबो थई चौन सुबह मदीने जो मीर मिठो मोहम्मद करीम जो जायो अम्मा आमना थी फरमाए साईं जे चेहरे दे जो निगाह के मुजी रड़ निकरी वी अल्लाह मां दुनिया जा हसीन शहजादा ॾिठा पर मां पंहिंजे पुट जहिड़ो सणो अॼु ताईं मां ॾिठो अथमि हे त हसीननि जो बि सरदार आहे एतिरे ते हुज़ूर साईं जो चाचो आयो अबू तालिब मुंहिंजे साईं जे चेहरे खे ॾिठई उनजी बि रड़ निकिरी वई अल्लाह मां बि दुनिया जा हसीन ॾिठा पर पंहिंजे भाइटे मोहम्मद अरबी जहिड़ो सणो अॼु ताईं मुंहिंजे अखियुनि ॾिठो न आहे एतिरे ते हुज़ूर साईं जो ॾाढो अब्दुल मुतलब साईं आयो नबी साईं जे चेहरे अनवर खे ॾिठे उनजी बि रड़ निकिरी वई अल्लाह अल्लाह मां बि दुनिया जा हसीन ॾिठा पर पंहिंजे पोटे मोहम्मद अरबी जहिड़ो सणो अॼु ताईं मां भी अखियुनि सां ॾिठो न आहे एतिरे ते रब साईं फरमाए जिब्रील जी रब जलील वञ चे ज़मीन जे तख़्ते ते लही वञ आमिना जी झोली में हिकिड़ो मोती ॾिनो अथमि जेको मुंहिंजे खज़ाने में हुयो ई हिकिड़ो कंहिंजे करे काइनात पैदा कयमि वञ तूं बि ज़ियारत कर पोयां सुभाणे अल्लाह न कजो एतरी खबर पई आहे त भलो खान भी आयो आहे पर पोइते आयो आहे ठीकु आहे बस वेठो त आहे उन जो अचण लाइ अल्लाह मदीने जे मीर जो आशिक आहे भी मां भी आशिक चओ न सुभान अल्लाह मदीने जे मीर जा दीवानो पाक नबी जा परवानो सोने नबी सां मोहब्बत करण वारो जिब्रील अमीन लही आयो सोने नबी जे चेहरे अनवर की ज़ियारत जो कई त जिब्रील जी भी दाह निकरी वई छा पियो चवे कल्लत मशारिकल अर्ज़ व मगारिबहा सुभान अल्लाह ढरिया यार कल्लत मशारिकल अर्ज़ व मगारिबहा लमर अहदासन अजमल अकमल अतहर अतियब मिन मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिब्रील अमीन भी जणो हीअं पियो चवे मां त पूरी दुनिया जो सैर कयो मां त आदम नबी भी ॾिठो नूह नजीउल्लाह भी ॾिठो मां त दाऊद नबी भी ॾिठो मां त यूसुफ नबी भी ॾिठो जंहिंजी दुनिया में हुस्न जी हाक हुई ओ सोना मुहम्मद करीम तो जोड़ो सोनो अॼु ताईं मां भी ॾिठो न आहे तूं त हसीननि जो भी सरदार आहे सोहणन जो भी सरदार आहे चओ न सुभान अल्लाह मुसलमानों सलमे वारो हे मिठड़ो मोहम्मद करीम सोहणन जो सरदार आमिना जो लाल यतीमन जो गमख्वार जो असां खे मिलियो चओ न सुभान अल्लाह मां तव्हां खां पुछा थो कयां कि हेठियां वेठा हो मथियन खे छॾिजो नबी साईं काथे जा आया कहिड़े शहर में अल्लाह तव्हां सभिनी खे मको ॾेखारे आमीन त चओ हिकिड़ी जात मां वाइज़ पियो कयां हमारा उथी पड़े साढ़े गोश्त जाया अड़े मत चरिया मक्के जे न सही साढ़े गोश्त जाया सो बेचारा अहिड़ा माण्हू भी सादा आहिनि नबी से मक्के में ॼाया त मक्को मक्कतुल मुकर्रमा बणिजी वियो चओ न सुभान अल्लाह साईं जन मक्के पाक में ॼाया मक्को मान वारो बणियो पर मक्के जो इलाको जेके हाजी विया आहिनि उन्हनि खे पतो आहे जाबलू पहाड़ी इलाको आहे जबल ऐं पहाड़ जो गरम हूंदा आहिनि रहो कड़ी सन में रात भला वेझी थो ॿिए हंधि छॾियो जबल ऐं पहाड़ गरम हूंदा आहिनि ऐं उतां जे इलाके वारनि जो मामूल हूंदो ॿारड़ी जूं साइड जूं औरतूं ताइफ़ जे इलाके जी ईंदियूं हुयूं ॿारनि खे खणी वेंदियूं हुयूं उन्हनि जूं ख़िदमतूं कंदियूं महिनतूं कंदियूं उन्हनि खे उजरत मिलंदी हर हिकु दाई मके पाक में पहुती ख़बर पवनि त बचड़ो यतीम आहे त उतां ई पोइते वापसि मोटो जहिड़ी यतीम आहे त खणणो ई नाहे माण्हू उते वेंदा आहिनि जिते का न का शइ मिले त हिन मां छा मिलंदो पर इन्हनि चरंदाइनि खे पतो न हो हे त यतीम न आहे त तुरे यतीम हे त यतीमनि जो बि सरदार आहे चओ न सुभान अल्लाह
मदीने जो मीर जा दीवाना सोहणे नबी जा परवाना हर एक दाई मोटी वई हो हलीमा तुझे बख्तन सा केर मुकाबला करे। आखिर में अम्मा हलीमा आई दुबरी डाची हुयस बीमार डाची हुयस सब खां आखिर में मक्के में पहुंची और तू पुछम तू हलीमा देर करे आया खैर तो हुई ते छा कया मिस्कीन औरत हां गरीब आया डाचड़ी भी बीमार सवारी भी हलन जड़ी न हुई इनी जे करे देर पुगिया। अम्मा हलीमा के चवम थी हलीमा तुझो पंध करण बेकार तुझो सफर करण बेकार तुझो अचण बेकार मको सजो साफ थी वा वडेरन जा नवाबन जा रईसन जा मीरन जा पीरन जा भोतारन जा बार दसा खयूं था वनो तोखे छा मिलंदो चइन न कुछ दस्यो मत का शेरेलो जे तके चवम थी हलीमा जे पुछे थी पई एकड़ो बार मौजूद आ जो अपो कोने यतीमा तोखे छा मिलंदो मन भली उनी के खणी अच। अम्मा हलीमा फरमाई थी मिले न मिले पर यतीम जी ज़ियारत जरूर कंदम। दाई हलीमा फरमाई थी सब खां आखिर में आयम अची पाक नबी जे घर जे दरवाजे ते अची दरवाजो खड़कायम चौ न सुभान दरजो खड़कायम अंदरो आवाज आयो मन दकल बाब केर दरवाजे ते आजे न हलीमा मां हलीमा तर पे बीठी आमिना दरवाजो खोल। अम्मा आमिना थी फरमाए महीने जो दरवाजो खोलियम अल्लाहु अकबर। दाई हलीमा फरमाए थी दरवाजो जो खोलियो हिए जो मां त क्या अम्मा आमिना जी अखिन मां पानी पे वहे नीर पिया हलन। दाई हलीमा फरमाए थी मां चे मास आमिना तुझे अखिन में पानी आ खैर तो आहे जिन न खैरा का गाल ना जिन न खैर ना है आखिर तोखे को दुख को तोखे सदमो आहे आखिर मां भी औरत जो दुख औरत समझी सके थी बुधाए त सही कि हलीमा जे पुछे थी त दस ते जाए खुदा जो कसम सुबह का वठी मुझे पुरानू सहेलियूं हुयूं पर मके पूरे में फिर मुखे पतो पियो आ वडेरन जा नवाबन जा शाहूकारन जा बार हरकत खणी वई पर मुझे दरवाजे ते आयो इतो को ते मोटी वयूं इनी दुख में पानी वही आयो आ भली मुझे बचड़े के न खणी वने ना कम से कम मुझे सोहणे बच्चे जो दीदार तो करे ना जो अज ते सोहणो बच्चो अरबन में रब कंखे न ॾिनो आ जो मुखे रब ॾिनो आ इनी दुख में पानी वही आयो आ अले तू भी मोटी वेंदी अले ज़ियारत कंदी। दाई हलीमा जोस आमिना मां मोटण वारी ना है मां ज़ियारत करण आई हां चओ न सुभान अल्लाह। अम्मा हलीमा फरमाए थी मां के चई अंदर अचो त ज़ियारत कराया आई। दाई हलीमा फरमाए थी अंदर जो अचा तो सोहणो नबी दिलबर नबी पाक मोहम्मद अरबी आमिना जो लाल आराम में बिस्तरे ते सुता पिया चेहरे मुबारक ते सफेद चादर हुई। अम्मा हलीमा फरमाए थी साईं जे मथों जो आयम तो चादर में रोशनी गिरास पई करे नूर जो लाइटू में निकरनी मां पाक नबी जे चेहरे तो चादर जो परे कम तो साईं मुरकिन पिया असा जे बार जे थोड़ो कपड़ो छड़ो को परे करे रड़ियूं छोड़े जी बोले अब वनो साईं मौली जुमन के वठी अचो को फीणो रखे वारो तक छोरो बसी न तो करे ए नबियन जो नबी आ चओ न सुभान अल्लाह। ए सोहणन जो सरदार आ हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी चादर जो परे थी साईं मुरकिन पिया नबी मुरके त जन्नत जा फाटक खुली वञन जन्नत जा दर सील थी वञन जहन्नम जा दर खुली वञन और पाक नबी जा परवानो खुदा जो कसम जेके भी हुजूर जे इश्क में आया हो अजो की रिपोर्ट मिठे मोहम्मद के गुंबदे खजरा में मिलंदी। पाक नबी सोहणन जो सरदार नबी इमामुल अंबिया जी मुर्क जो दाई हलीमा फरमाई थी मां ॾिठी त मुंहिंजे सीने में ठकी वियो चवंदा आहिनि कंहिं माण्हूअ सां मिलण सां ई दिलि ठाकी पवंदी आहे चवंदो यार हिन सां यारी रखां वणी वियो आहे यार भलो दोस्त आहे सुठो दोस्त मिली वियो आहे ऐं यकीनन किन माण्हुनि जे चेहरे ॾिसण सां हाली त चवंदो बाबा ॿीहर हेॾे मोह न अहिड़ा बि आहिनि। दाई हलीमा थी चवे सीने में ठकी वियो मां यकदम में खणी हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चप्पल ते चमे ॾिनम ऐं बचपन वारी लोआब साईं ते मुंहिंजी चप्पल ते लॻी ज़िंदगी गुज़री वई अछो मथो थी वियो पर चप्पल मां खुशबू न वई
भाई हलीमा फरमाए थी पाक नबी के खड़ीअ सीने सां लगायम साईं जो सीनो मुझे सीने सां टकरायो अम्मा हलीमा फरमाए थी हिकड़ो थञ मुझो सालन जो सुकल हो उनी में खीर ईंदो ई न हो साईं जो सीनो जो लगो तो सुकल थञ में खीर हलण शुरू थी वियो बी बरकत दाई हलीमा फरमाए थी 3 नंबर ते आसमान दे तकम रात भी चोड़ी दी चओ न सुभान अल्लाह चंद्र भी चमके पियो पर साईं जो चेहरो मुबारक भी चमके पियो ये रोशनी जो किरणूं पियो निकरन अम्मा हलीमा फरमाए थी मां आसमान वारे चंद्र के तके चम चंद्र तू भी सहणो आ पर जमीन वारे चंद्र दे ॾिस तो सही जणो चंद्र भी ही पियो चवे तो मां भी हिन खे ॾिसी सिकूं थो लाहियां मां भी सोणो हा पर हुस्न में मूंखो और आ भाई हलीमा फरमाए थी चंद्र दे तके साईं दे तके वरी चंद्र दे तके वरी साईं जे चेहरे दे तके चंद्र में असरात नजर आया दाग नजर आया धब्बा नजर आया पर साईं चेहरे में जर्रे जो असर दाग नजर न आयो दाई ने शेर पढ़ियो छो त अरबी दान हुई उते उन शेर जो तर्जुमो भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह असा सिंधन के हिय करे समझायो जणो दाई हलीमा चंद्र के तके जणो हिय पी चवे चंद्र चोॾीअ रात जा भली तू सौ सौ करी सिंगार पर पहुंचे न मुझे पीर के तोड़े हिला करी हजार तुझी सब जब जो दम हिकड़ो नारे तकबीर शाने मुस्तफा वलादते मुस्तफा अरे शाह साहब हिय भी जो चंद्र चवाई सच चवाई सच भली लगे मच सच भी कौड़ो होंदो आ जे चंद्र चवाई सच जे मुठो मोर न भाई कदई उभरी थोड़ो कदई उभरी गज तोड़े बरे तुझे मुंह में मच मट न भाई पीर मोहम्मद जे चंद्र तुझी जात मुंह पाड़िया न पीर सां तू अच्छो मंझ रात मुझो सजण हरदम सोझरो कुरान के भी चो पे वज़ुहा वल्लैली इज़ा सजा मा वद्दाक रब्बुक वमा कला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा अलम यजदिक यतीमन फआवा जादे जो कुरान के खोल तो हुजूर जी तारीफ चो असा महबूब जा आशिक चो न सुभान अल्लाह असा मिठे मोहम्मद अरबी जा दीवाना हूं असा पाक नबी जे यारन जा भी परवाना हूं नबी जे बच्चन जा भी दीवाना हुए वाहिद जमात जमियत उलमा इस्लाम जो बंदी थी जनते मानू काबिया था वतन ले बनता हन असा चैन यारन के भी मन्यो तो पंजन तन के भी मन्यो चो न सुभान अल्लाह असा सबनी जा सबनी के मनीदा हूं इनन को सवा असा जो ईमान बचण मुश्किल जो असा अबू बकर साईं जा भी गुलाम तो सोने उमर जा त नौकर सोने उस्मान जा भी नौकर हूं सोने अली जा त नौकर पर अली जे घराने जा ही नौकर जो अली असा जो आ चो न सुभान अल्लाह अली हैदर थी चो न सुभान अल्लाह अली बहादुर थी मां अली जी केड़ी तारीफ क्या जो मिठे मोहम्मद जो अली न्याणो थई जो हुसैन जो अबो थई हसन जो अबो थई अम्मा फातिमा तु ज़हरा जो शोहर थई दुनिया मने न मने पर जो बंदी क़यामत ते के उनन जी तारीफ वाखण कंदा रहंदा चो अली असा जो चो न चो अली अलिया शेर जलिया हक जो वलिया असा मुसलमान जो अली मुवहिदन जो अली इमाम जो अली थे न मने जो वडो बेईमान अली दाढ़ी वारो हो अली दाढ़ी वारो हो अली पटके वारो हो तो वरी दाढ़ी कूड़ियों वेठो आ सदाई अली जो हुबदार पटके वारन को नफरत रखी वेठो आ कुरान वारन को नफरत अली के सीने में कुरान हो तो बच्चन के सीनन में भी कुरान हो इमाम हसन हुसैन भाई नगड़ा बैठा है तो फरमाया था
अदा कि निंड जो टाइम आ अदा तू भी सुम्मा भी सुमा पर तू मागे मुंह करे सुमा तोड़े मुंह करे सुमा अदा हसन तू कुरान पढ़ त मां बुधा मां पढ़ा त तू बुध ये पढ़दे पढ़दे बेन के निंड अची वनी क़यामत में दफ्तर खुले तो हुजे तो कुरान ही कुरान नारे तकबीर शाने अहले बैत मुझो हुसैन जवाब हुसैन तुझो हुसैन मुझो हुसैन तुझो हसन मुझो हसन पढ़दे पढ़दे बिनी शहजादन के निंड अची वई चओ न सुभान अल्लाह हसन से वडो हो हुसैन नंढड़ो हो हसन से जो फरमाए मैं पाण के पाण पे चवा हसन वडो भी तू अंत खे निंड अची वई आ हीअं जो तके त हुसैन जो अखियूं बंद हिन निंड में कीअं थो कुरान पढ़े ये हाफ़िज़ मुसल्ले ते तरावीह में कुरान पढ़े इन जे वात में भंग नशो जुआ जो आशिक वरी चवे तो साईं मां हैदरी मां हुसैनी सोनो अली तो फरमाए जड़ी जगह ते नशे वाली शे हारी वने भंग हारी वने चरस हारी वने उन जगह तो गाह जमे मां अली घोड़े के घोड़े जी अली पाक आ तो अली जी सवारी भी चो अली तो फरमाए जी मां पंहिंजे ला पाक गदा जो पसंद किया तो पंहिंजे घोड़े जे ला भी पाक इन सहाबा जी सवारिन जो जिक्र भी कुरान में फरमाए वल आदियाति ज़बहन फल मूरियाति कदहन फल मुगीराति सुबहन फअसरन बिही नकान फवसतन बिही जमा चौन सुभान अल्लाह ओ मदीने रजा दीवाना पाक नबी जा परवाना खुदा जो कसम नबी संगे एडा त प्यारा हा